अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़नियतुन वाहिदतुन तहबितु अमल सबईन सनतन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज माह ज़ुल्क़ाद 1426 जो पहिरियों जुमो मुताबिक 2 मई 2025 अल्लाह जे घर में रब जे फ़र्ज़ नमाज जुमातुल मुबारक के अदा करण लाइ गॾु थिया आहियूं। सूरत इसरा आयत 32 तिलावत कई है। मदीने वारे मीर जो फरमान पढ़ियो आहे। अॼु असांजो मौज़ू आहे ज़िना ऐं उन जा नुक़सानात। अल्लाह से फरमाया वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो न वञो। इन्नहु कान फ़ाहिश, इहो बुछड़ो कम आहे या बेहयाई आहे, बदकारी आहे, फ़ाहिश कम आहे। वसाअ सबीला, ऐं रस्तो बि बुरो आहे। जेको रस्तो जेको माण्हू ज़िना वारो वठे थो, बदकारी वारो वठे थो, ग़लत कम वारो वठे थो, इहो दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही में तबाह ऐं बर्बाद थींदो। ख़सिरत दुनिया वल आख़िरत, दुनिया में वई त आख़िरत में वई। ज़िना एॾो वॾो गुनाह आहे जो हदीस में अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शिरक खां पोइ अल्लाह वहदहु ला शरीक खे भाङे भाईवार बनाए। शिरक खां पोइ जेकॾहिं वॾे में वॾो गुनाह आहे त उहो ज़िना जो आहे। शिरक खां पोइ वॾे में वॾो गुनाह ज़िना जो आहे। इहो गुनाह शिरक खां पोइ आहे। ज़िना जा त खोड़ नुक़सान आहिनि। मुख़्तलिफ़ उलमा मुख़्तलिफ़ लिखिया आहिनि। 5 नुक़सान जेके अहम। ज़िनाकार जी, बदकार शख्स जी दुनिया तबाह। उन शख्स जी दुनिया तबाह। हदीस में चए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अज़्ज़िना यूरिसुल फ़क़्र। मदीने वारे मीर फरमाया, ज़िना सुनियाई के पैदा कंदी आहे। मदीने वारे मीर फरमायो, अज़्ज़िना वल गिना ला यज्तमियान। हुजूर फरमाया त ज़िना ऐं शाहूकारी ॿई न गॾिबा। ज़ानी हुजे, बदकार हुजे ऐं आसूदो हाल हुजे, शाहूकार हुजे, न थींदो। ऐं मालदार हूंदो त ज़ानी न हूंदो, छो त ज़िना सां मालदारी, पैसो, ॾोकड़ी सभु ख़तम थियो था वञनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तर्कु ज़िना यूरिसुल गिना। जेको माण्हू बदकारी छॾे थो, ज़िना छॾे थो, शाहूकार थी वञे। अॻ में गुनाहगार हो, बदकार हो, फैलन जे करे नुक़साननि में हो, उहा छॾे ॾिए त शाहूकारी ते अची वञे। पोइ ज़िना वारो माण्हू जेकॾहिं मालदार बि हुजे त बि ॾिसंदोसि सदाईं खीसा ख़ाली, सुञनि ऐं ज़लीलनि ऐं रुसवा वांगुरु हालत हूंदसि। ऐं इन बदकारी जे करे, ऐश जे करे खोड़ माण्हू पेनू थी विया, देहनि जूं देहूं ख़तम थी वियूं। इहे त के नवां मिसाल त कोन्हनि के, इहे त पुराणा आहिनि।
माना ज़िना जे करे दुनिया तबाह। ॿिए नंबर ते ज़िना जे करे गैरत बि ख़तम, गैरत जो नुक़सान। कीअं? मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फरमाए वमन मन ज़ना ज़ुनी वलो कान बिही तानेदारी। हुजूर फरमाए जेको ज़िना कंदो उन सां ज़िना कई वेंदी। जीअं सिंधीअ में चवणी आहे, बा जेको ॿियनि जा लोड़ा लताड़ींदो उन जा बि माण्हू लोड़ा लताड़ींदा। या ॿियो पाक आहे सिंधीअ में, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, मुकाफ़ात अमल आहे। जीअं असां ॿिए जे लोड़ो लताड़े था अचूं, कंहिंखे ख़बर नथी पए, असांजो बि लोड़ो लताड़जी थो वञे, ॿिए खे ख़बर नथी पए। बसि इहो एतिरो फ़र्क़ु आहे, ॻाल्हि वञी राज़ में रहिजी वई। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भली बदतर बंद गाजिन में हुजनि, लोही दीवारनि में हुजनि, तब उन्हनि सां इहा उन ज़िना जो बदिलो हमराह जे घरां वेंदो। पोइ उन जो बदिलो उन जी माउ जे, उन जी भेण जे, उन जी धीउ जे, उन जी भाइटी जे, उन जी भाणेज जे, पर इन जो बदिलो ॾियणो पवंदो। असां तव्हां जे ॻाल्हि में थी सघे थो फ़र्क़ु, ग़लती थी सघे थी। जबल पंहिंजी जॻह छॾे सघे थो, हालांकि आहे नामुमकिन। सोन कूड़ो थी सघे थो, पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमान न ग़लति हुयो, न आहे, न रहंदो। सचो आहे, सचो हुयो, सचो रहंदो। मदीने वारे मीर फरमायो त इन जो बदिलो ॾियणो पवंदो, असांखे यकीन आहे। ॿियो न त सम्झाइण लाइ सवलो, हिकिड़े माण्हू कंहिंसां बदकारी कई, कंहिं औरत सां, उन मां न्याणी ॼायसि। जॾहिं माउ बदकार त न्याणी बि उन पेशे ते, जहिड़ी पाण तहिड़ी थी। जेकॾहिं इहा इन जे संभाल में अचे त हलाल वारी न्याणी ऐं बदकार ॼायल न्याणी जो फ़र्क़ु आहे, हुनजी बि इज़त न रहंदी। इहो बि त बदिलो आहे। तंहिंजे करे दोस्तो, इहो हदीस में आहे त जेको ज़िना कंदो उन सां कयो वेंदो। हाणे जॾहिं उन जी घर महफ़ूज़ न रहियो ऐं पाण पंहिंजे घर जी हिकिड़े अर्ज़ु कयो, ऐं अल्लाह जा रसूल मूंखे ज़िना जी इजाज़त ॾियो, बदकारी जी इजाज़त ॾियो। असां काफ़र आसीं त बि इजाज़त हुई। मदीने वारे मीर फरमायो, तुंहिंजी दिलि चवे थी त तुंहिंजी माउ सां, भेण सां, पुफी सां, मासी सां को कारो मुंहुं करे सदाईं मुख़्तलिफ़ माण्हू हुजनि। चए न साईं, जॾहिं तुंहिंजी दिलि नथी चए त मुंहिंजी भेण, माउ, पुफी, मासी जी इज़त महफ़ूज़ रहे, त तूं ॿियनि जे लाइ कीअं थो इजाज़त घुरी? जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि कर, ॿियनि लाइ बुराई कर। केॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सम्झाइण जो तरीक़ो, अंदाज़। पहिरियों नुक़सान ज़िना जे करे दुनिया तबाह, ॿियो नुक़सान ज़िना जे करे गैरत जो जनाज़ो निकिरी वियो, माण्हू बेगैरत ऐं लूसी थियो वञे। टियों नुक़सान ज़िना जे करे दीन जो नुक़सान, दीन तबाह। कीअं? मूं पहिरीं जेका हदीस पढ़ी, काल अलैहिस्सलाम ज़नियतुन वाहिदतुन तहबितु अमल सबईन सनतन। मदीने वारे मीर फरमाए, हिकु भेरो ज़िना करण, बदकारी करण, 70 साल जी इबादत खे चट करे थी छॾे। पोइ बचो छा? हुज़ूर फरमाए, मुंहिंजे उम्मत जी उमिरि 60 खां 70 उमिरि आहे ई आहे। 60 खां पोइ त माण्हू कम जो ई कोन्हे को। 70 ते उज़बा बि जवाब ॾे था वञनि। 15-20 सालनि जी उमिरि में मण बोरी खयो पियो वञे। हाणे 70 खां पोइ 5 किलो अटे वारी थैली या खंड वारी 2 किलो वारी थैली नथो खणी सघे। जेका इबादत कई हिकिड़ी बदकारी जे करे चट, पोइ त कुझु न बचो, हड़ वई आहे। तंहिंजे करे अज़ीज़ दोस्तो भाइरो, ज़िना जे करे दीन जो केॾो वॾो नुक़सान। हिकिड़ी बदकारी जे करे 70 साल जी इबादत चट थी वई, बचो कुझु। इहो टियों नुक़सान। चौथों नुक़सान, ज़िना जे करे क़ब्र बि ख़राब। ज़िना जे करे इंसान जी क़ब्र ख़राब। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मदीने वारे मीर फरमाए, जंहिं शख़्स कंहिं औरत सां ज़िना कई, पोइ उन शख़्स खे जॾहिं क़ब्र में दाख़िल कयो थो वञे, जहन्नम जा 8 ई दरवाज़ा उन लाइ खोलिया था वञनि। जहन्नम जा 8 दरवाज़ा खोलिया था वञनि। पोइ उन्हनि दरवाज़नि मां दोज़ख जा नांग विछूं, हाणे जो नांग ॾिसो त भॼी थो वञे, विछूं ॾिसो मारियो घणा, डंगे न विझे। दोज़ख जा नांग ऐं विछूं हिन ॾे ईंदा रहनि था, पोइ छॾींदा। विछूं जो कम ई डंगणा, नांग जो कम ई डंगणा। क़ब्र बि ख़राब थी, ज़िना जे करे क़ब्र ख़राब थी।
इहो चौथो नुक़सान। पंजो नुक़सान मदीने वारे मीर फरमायो ज़िना जे करे महशर बि ख़राब, महशर जो मैदान जिते सभु उथबा। हाणे हिते त 100 साल खां अॻे असांजो पड़ ॾाॾो, मां ॾिठो तव्हां न ॾिठो, पड़ ॾाॾो धड़ ॾाॾो पड़ नानो धड़ नानो 100-150 साल अॻे वारा जिन असांजो पुठियां खानदान अचे थो न, को डायरेक्ट असां कोन डाउनलोड थी निकिता आहियूं। असांजो पोयां ॾाॾो ॾाॾे जो ॾाॾो ॾाॾे जो ॾाॾो सभु आहिनि, उहे असां ॾिठा ई कोन। कि महशर जो मैदान थींदो, ज़मीन रबड़ वांगुरु छिके वॾी कई वेंदी। इहे सभई ही 15वीं सदी हले थी, 14 सदियुनि जा अॻ ई माण्हू सभु गॾु थींदा ऐं पोइ उते सभु गॾिबा। जंहिं शख़्स कंहिं औरत सां ज़िना कई, पोइ उन शख़्स मां अहिड़ी उनजे ओघड़ मां अहिड़ी बदबू निकरंदी जो ॿिया दोज़खी एॾो जेको आहे रड़ियूं दाऊं कंदा ॼण हे छा थी। हाणे तव्हां ॾिसो पंहिंजे घर में कंहिं जाइ ते वेठासीं, कंहिं महफ़िल में वेठासीं, कंहिंजो मैदो ख़राब हुजे, पंज ॾींहं वॉशरूम न आयो हुजे, पोइ जो हवा छॾे त माण्हू ज़रे घटि बेहोश थी वञे, निकिर बणाओ कंहिं कई हालत, उहो नथो भॼे त पाण भॼी जान छॾाइबो आहे। शागिर्दनि खे मूं पढ़ायो पियो, अहिड़ी हवा जो छॾियूं तव्हां मूं सम्झो 5 मिंट न वेठो तव्हां किरी पवंदो। हितां जे मैदे ख़राबी जे करे 5 मिंट न धप में नथा वेही सघूं, हू एॾी ख़तरनाक बदबू न जहन्नम मां निकिरी सघे न कुझु। ज़िना जे करे क़बर ख़राब, ज़िना जे करे हशर जो मैदान ख़राब, महशर में ख्वारी ऐं वरी रुसवाई बि। ये 5 नुक़सान ज़िना जा। ज़िना जा सबब कहिड़ा आहिनि? अल्लाह ने क़ुरान में फरमायो वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो न वञो। सबब छा आहिनि? आलिमनि 3 सबब लिखिया आहिनि ज़िना जा। 3 सबब। हिकिड़ो बेपर्दगी, बेपर्दगी उहा ज़िना जे करे। अल्लाह जी सूरत अहज़ाब आयत नंबर 59 में फरमायो या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिन ज़ालिक अदना अन युरफन फला युज़ैन व कान अल्लाहु गफूरर रहीम। ए नबी, ए प्यारा नबी, कुल लिअज़वाजिक पंहिंजे घर वारनि खे हुकुम कर, व बनातिक पंहिंजे न्याणियुनि खे हुकुम कर, व निसाइल मोमिनीन मोमिननि जे ज़ालुनि खे हुकुम कर, पंहिंजे मुरीदन साहबा अहल बैत जे न्याणियुनि घर वारनि खे हुकुम कर छा युदनीन अलैहिन मिन जलाबिबिन पंहिंजे मुंहं ते चादरूं ढकीन, ही छाती बि ढकियल हुजे, मूं मर्द जो तव्हांखे सीनो नज़र न ईंदो, मुंहिंजा बटण सभु लॻल आहिनि, भली गर्मी अचे तव्हांजो शहर में वञो ते सभई शयूं नज़र अचनि थियूं। माना इहा औरत ॿियनि खे दावत ॾिए थी बदकारी लाइ। मर्द सॼो ढकियो थो वञे रुमाल सां, हे खुलियूं पियूं, पोइ छा थींदो? नबी जे न्याणियुनि खे, बीबी फातिमा ज़हरा खे, नबी जी न्याणी सोणे अली जी राणी, नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं, उन्हनि खे अल्लाह साईं थो चवे सोणा पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, मोमिनाइनि खे चओ त पंहिंजे मुंहं ते पंहिंजूं चादरूं ढकीन। हे असां वारियूं जल चढ़े घुमंदियूं थियूं अथनि, इहे इन्हनि खां मथे चढ़ियूं जा। अॻिते अल्लाह साईं सम्झाए थो छो ज़ालिक अदना ऐं युरफन, छो त पर्दे खां सवा सुञाणप जी वेंदियूं। पर्दो हूंदो त ढक थींदो, जॾहिं सुञाणप जी वेंदियूं हल हेड़ी हसीन, पोइ पुठियां लॻंदो नुक़सान थींदो। फला युज़ैन, सुञाणप ॿियूं त तकलीफ़ वारियूं ईंदियूं, न सुञाण ॿियूं तकलीफ़ ई कोन ईंदियूं। अञा शराफ़त वारो पर्दो किथे घणनि जाइनि ते मूं ॾिठो आहे, भली नंढी हुजे न छो बुरको, वाह जो शराफ़त वारो, हर को पुठियां ई न लॻंदो। कारे बुरके में भली 100 साल जी कुराड़ी लॻे तब पियो ॾिसंदुसि मता का हूर परी हुजे। अच्छे बुरके में 15-20 सालनि जी छोकिरी तब ॾिसंदे अमा कुराड़ी आहे। पर्दो सुञाणप खां बचाव आहे, सुञाणप थी वेंदी त पोइ तकलीफ़ ईंदी। चहिरो ॾिसी वेंदो, चहिरो हुस्न जो मर्कज़ आहे, इहो ॾिसंदो दिमाग़ सोचींदो, दिलि ते ईंदी, पोइ चवंदो हाणे मां मरां थो, खोड़ चरिया थी फिरंदा पिया अथनि। तंहिंजे करे पर्दे जो हुकुम थियो, जिस्म खे ढकण जो हुकुम थियो, निमाइश करण जो हुकुम न थियो। जॾहिं नबी जे न्याणियुनि खे, नबी जे घर वारनि खे, मोमिननि जे अमड़ियुनि खे हुकुम आहे त पोइ असां जेके ईअं आम फिरंदियूं थियूं अथनि, पोइ त तकलीफ़ ईंदी। वकान अल्लाह गफूर रहीम, अल्लाह बख़्शीदड़ बाए वॾो महिरबान। अॻे ग़लतियूं थी वियूं, अॻिते हाणे सुधर, बसि रब जे आॾो देरि कान्हे का। जेको न ढगो ईअं रोल हुजे, अॻे जीअं ढक हूंदा जानवरनि जा बि जेल, जेको रोल ढगो हूंदो कंहिंजे न कंहिंजे फसुल खे भेलींदो, ढक में नहीं पवंदो। पर जंहिंजो ॿुथाड़ो बंदि हूंदो, ढकियल हूंदो, जाल में चढ़ियल हूंदो,
इहो भली ॿाहिरि निकिरी त को नुक़सान थींदो, ढक में पवंदो ई कोन, छो त कंहिंजो नुक़सान करे कोन सघंदो। जेका शइ ढकियल हूंदी, इन लाइ बुज़ुर्ग मिसाल थींदा आहिनि न। हिकिड़ो केलो आहे जेको जंहिं ते खल लथी पिया, छिलियो पियो, हाणे उन ते मकड़ा मक्खियूं कीलियूं सभु शयूं पियूं हूंदियूं, ऐं हिकिड़ो केलो जेको ढकियल आहे। हाणे कंहिंखे चइजे मां तोखे 10,000 ॾियां थो, हीउ जेको छिलियो पियो आहे जंहिं ते मक्खियूं माकोड़ा सभु आहिनि खा, हीउ तोखे मुफ़्त में थो ॾियां। अब 10,000 मज़दूरी कंदे त 500,000 मिलंदई, ख़र्ची बि छोकिरा तोखे हू छोकिरनि खां पुछो तव्हां पढ़ो था तव्हां ख़र्ची बि 10, 20, 50 रुपया 100 मिलंदी हूंदी, 10,000 ॾींदा, इहो कीड़नि वारो केलो खा, 10,000 वॾो पैसो आहे, चईसीं न खाईंदासीं। हाणे बापर्दा औरत उन केले वांगुरु आहे जेका ढकियल आहे, बेपर्दा औरत उन केले वांगुरु जेको खुलियल आहे जिते मक्खियूं माकोड़ा हर को पंहिंजूं ग़लति नज़रूं पियो हुजे। बेपर्दगी जे करे पोइ वरी माण्हुनि खे चए यार मौली साहब तव्हांजो ज़हन ई ख़राब आहे, जंहिंखे अलाह ढके रब झले पले बाक़ी असां औरत का पलजण जहिड़ी शइ आहे बाबा, पलजण जहिड़ी त कोन्हे, पर जेतिरो क़ाइदो ओतिरो फ़ाइदो। डॉक्टर तो चए बाबा ही थधो पानी पींदे मरी वेंदे, गैर मुस्लिम काफर वाणी डॉक्टर जी महारत खे ॾिसी तूं उन जे चवण ते करी दो। अलाह क़ुर में चए थो बेपर्दगी थींदे साड़ींदो मैं, अलाह जी ॻाल्हि यकीन आहे। डॉक्टर जी ॻाल्हि ते बाबा छोकिरे खे झली तूं हाणे मानी खाईंदे त मरंदे चांवर खा, ज़िंदगी सॼी माइट उनखे मानी नथा खाइण ॾियनि, तड़पे पियो थो, छो डॉक्टर झलियो आहे। अलाह जी ॻाल्हि ते यकीन आहे, रसूलुल्लाह जी ॻाल्हि ते डॉक्टर वधी वियो तव्हांखे, अलाह चए थो न कयो, चए थो कंदासीं, उते वरी पंहिंजो अकुल पियो ॾसे। ॿियो बेपर्दगी जो सबब जेको हिकिड़े मूंखे मौली साहब ॾिसी वॾो सबब इहो आहे, औलाद खे न पढ़ाइण, न्याणियुनि खे न पढ़ाइण, वॾो सबब इहो आहे। हदीस में चए थो जेकॾहिं कंहिं शख़्स वटि को संग घुरे, उन में ॿ वस्तूं हुजनि, हिकिड़ो अख़लाक वारो हुजे, ॿियो दीन सुठो हुजे, पोइ देरि न करे रिश्ते ॾियण। असां वरी टी शइ ॻोल्हियूं था, डालर पैसे वारो हुजे, भली लोफर हुजे, असां हिकिड़े कयोसि था, पोइ रड़ियूं कंदो, अबा न्याणी परणाई वॾो पैसे वारो आहे ॾिनई, साईं मवाली आहे, चए बसि सुधरी वेंदो। ऐं पैसे खे ॾिसी चई बाबा ग़लति हरकतूं थो करे, शादी कंदो पंहिंजो हक़ मिलंदुसि, ॿिए न किरंदो। हाणे सॼो ॾींहुं हुयो त करोड़पति, करोड़नि जा 5-6 दुकान आहे, सॼो ॾींहुं नशे में, सुबुह खां शाम ताईं हिकिड़ो दुकान वियो, ॿियो वियो, टियों, आख़िरी केस करे बचाइनि 4 ॿार अथसि। हाणे इन मवाली जेको सॼो ॾींहुं नशे में धुत पियो आहे, बचा पंहिंजो तारुफ़ कराईंदा मुंहिंजो अबु आहे। असां तव्हांजो भाउ जेकॾहिं नशे में किरियो पियो हुजे, ॿाहिरि को पुछंदो चवंदा भॼी निकिरी वञो, को चए न त भेण मौली साहब वॾेरे रईस जो मुजेरियो भाउ चढ़ियो त कारुनि ते वञे थो, 125 ते चढ़ियो पिया, भाउ हिते मवाली पियो अथसि, माना तारुफ़ कराईंदे शर्मिंदा थींदासीं। इस्पताल में हिकिड़ो डॉक्टर मुंहिंजो डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट आहे, वॾो ऑफिसर, उन भाणे जो मवाली पियो हुजे, पाण तकिड़ो निकिरी वियो, उहा त मूंखे ख़बर ई न हुयो भाणे जो आहे, ॿिए खे त ख़बर कोन्हे का। हाणे पैसो आयो कि बस सभई एब निकिरी वेंदसि, दिमाग़ आहे माण्हू जो। पोइ हाणे जेकॾहिं भई लोफर हुजे, बदमाश हुजे, बदकार हुजे, पैसे वारो हुजे, अलाह जा बाना जेकॾहिं शरीफ़ माण्हू दीनदार खे न्याणी ॾींदा, हिकु त न्याणी सां ज़्यादती न कंदो, जेकॾहिं हुनखे पसंदि हूंदी त हुनजे पुठियां ख़िदमत कंदो, जेकॾहिं नापसंदि हूंदी त ख़ुदा जो ख़ौफ़ कंदो, यार आई मुंहिंजे करे आहे। दीन जी तैलीम जो इहो फ़ाइदो आहे। पैसनि खे छा कंदा, जंहिं घर में सुकून न हुजे, खाधा पीता जाम हुजनि, इज़त न हुजे, छा कंदो हुन पैसे खे, सॼी दुनिया पैसे जे पुठियां। मौली साहब छोकिरी ते ॾियणी आहे, भली खणी बलोच हुजे, बरोच हुजे, पंजाबी हुजे, पठान हुजे, मुस्लमान हुजे, हाणे उते आउं न थो ॾिसां मां बरोच आहियां, मां सिंधी समाट आहियां, मां पंजाबी खे छो थो ॾियां, मां सिंधी चौधरी खे छो थो ॾियां, पठान खे छो थो ॾियां, हूअं त मां पठान अफ़गानी आहे, कातिल आहे सिंध जो, करोड़पति ॾिसी हल बाबा ॾिस, कलमे वारो आहे, नबी जो उम्मती आहे, कलमो तोखे यादि कोन्हे, हुनजा पोयां डॉलर यादि था सुझनि। ऐं जॾहिं न्याणियूं न परणाइबियूं, इहे बिना शादी जे रहिजी वई, छोकिरा न परणाइबा, इहे बिना शादी जे रहिजी विया, पोइ छा थींदियूं, तरसी तरसी इहे हया जो पर्दो छॾे ज़िना में लही पवंदा। पोइ हदीस में जो रसूल ने फरमाया, जिन न्याणियुनि ऐं पुटनि शादी जी तलब कई, वालिदैन खे न परणायो, पोइ इहे बदकारियूं अॻिते कंदा त इन जो ॾोह माउ पीउ पिया। इहे माउ पीउ क़यामत जी ॾियारे कुटबा, न्याणी जवान ई उनजी शादी करा, रिश्तो पाण वञी ॾियण इहो ॿिए बि कोन्हे। मदीने वारे मीर हज़रत अली साईं खे पाण पंहिंजी न्याणी बीबी फातिमा जी ऑफर कई, इहो बि सुन्नत में शामिल आहे। शई मां कीअं वञी चवां त मूंखां न्याणी वठो,
चंदा कायड़ी कूड़ी किनी किचो बा तू नबी खान मथे कौन चढ़ी हुजूर खान मथे नहीं जॾहिं न्याणी परणजी वेंदी त पोइ असल छा आहे रिज़्क आहे औरत जो नसीब औलाद आहे मर्द जो नसीब मायूं छा थियूं कनि अवा चोथी तलाक वठीस मुंहिंजो मेकअप जो ख़र्च नथो करे सघे पूरो कपड़नि जो ख़र्च नथो पूरो करे सघे तूं रहंदीअसि त अलाह रिज़्क ॾींदुसि तूं ई भॼी वेंदसि पोइ हुन किथां ईंदो अबा माई जो त छॾी औलाद कोन थो थिए अड़े बाबा औलाद अलाह ॾींदी तुंहिंजे नसीब में आहे हाणे जेको कमु मर्द जे नसीब में आहे उहो औरत कयूं रिज़्क औरत जे नसीब में आहे माई जॾहिं मर्द पैसा नथा मिलनि मर्द चए थो औरत ॿार नथी ॼणी हीअं नथी हले बर्दाश्त कबी त घर हलंदो न ऐं तंहिंजे करे शादियूं कराइण न कराइण जे करे गुनाह इहो वालदेन ते पवंदो इहो ॾोही जेकॾहिं छोकिरो चए थो मुंहिंजी शादी करायो न्याणी चए थी मुंहिंजी शादी करायो नथा कराइनि माइट ऐं गुनाह कई थियो माउ पीउ ॾोही आहिनि इहे सभु हदीस जा लफ़्ज़ आहिनि वक़्तु कोन्हे जो सभई इबारतूं पढ़ां टियों जेको बना बदकारी ज़िना जो सबबु बणिजे थो आलिम लिखियो आहे इश्क़ राग कलाम हाणे ॻाल्हि जेका सॼो ॾींहुं ॿुधबी हाणे छा आहे अॻे तूं त इहे रेडिया ऐं टीवियूं इहे हाणे इहे वीचारणी में मोकिलाए हाणे मोबाइलूं बि ईअं न हाणे वॾी LCD था हणायूं ॿिए पे थी हले इतां ई टच करे नेट थिए पोइ हाणे हुते माउ बि वेठी आहे भेण वेठी आहे धीउ वेठी आहे अलाह रहम करे असांजे घरनि जा हाल इहे थी आहे पोइ हिते सभु सुठियूं शयूं चवंदियूं ख़बर न पई अचानक का ख़राब हले छो बंदि कर छोकिरो पंहिंजे कमरे ते वेठो आहे छोकिरी ॿिए कमरे में वेठी आहे पोइ हाणे न्याणनि बचनि जी संभाल न कबी पंहिंजे में वञी वेठा हूंदा त छा हलाईंदा हालात ख़राब आहिनि अॻे ख़बर ई न हूंदी हाणे ॼमंदड़ ॿार खे बि ख़बर आहे कहिड़ा लफ़्ज़ जेके मस्जिद माण्हू चई नथो सघे जॾहिं सॼो ॾींहुं इहे गाना पाण पियो ॻाईंदो मौलाना अब्दुल कादिर हिंद मरहूम चवंदो जब प्यार किया तो डरना क्या हो चवंदो जब डांगी मली तो तवा क्या उहो ईअं चङी तरह वॼाए ॾींदो ओॿाड़ो घोटकी जो हाले ईअं बेइज़ती कंदो ऐं पोइ हाणे इहे सॼो ॾींहुं पियो थो ॻाए आशिक पुट आशिक हलड़े शींहं हथ सां पिया खणायोसि कंधो पिया खणायोसि आशिक पुट असांजो एॾो दिलेर आहे जो बसि अलाए कहिड़ा लफ़्ज़ जेके मस्जिद में अख़लाक इजाज़त नथो ॾिए मूंखे ॻाल्हि करण जी तंहिंजे करे दोस्तो इहे आहे जेकॾहिं सॼो ॾींहुं इहा ई तरबियत रही त पोइ इहे नाचूं ऐं गाना इहे भाॼो करण बि थींदा ॿियो छा थींदा इहे घरां निकिरी न वेंदा ॿियो काॾे वेंदा तंहिंजे करे इन्हनि शयुनि ते तवजो ॾिबो ऐं इहा इन ज़िना जे करे रिज़्क ख़तम थिए उमिरि में जेको आहे सो कमी अचे हिकिड़े आलिम हज़रत मौलाना पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी दामत बरकातुहु आलिया लिखियो ज़िना जा नुक़सानात लिखियईं रिज़्क में तंगी उमिरि में बेबरकताइब उमिरि जो घटिजणु मुआशिरे मां इज़त ख़तम हुस्न ख़तम मायूं भली केतिरा मेकअप ते वञनि 50,000 पार्लर तां मोटी अचनि पर उहो हुस्न मोटंदो ई कोन जेका नूरानियत ऐं कुदरती कशिश आहे उहा इन बेहयाई खां बचण जे करे थिए थी पोइ केॾा बि सींगार कयो कुझु बि न वरंदो तंहिंजे करे दोस्तो इन शइ जे तरबियत जी ज़रूरत आहे असां पाण बिन ते अमल कयूं ऐं ज़िना जे लाइ मर्दनि ते बि लाज़िम आहे ईअं कोन्हे त रुॻो औरतुनि खे हाल पाण पासे कनि हीअ अखि पटींदो थिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़िनल ऐन अन नज़र अखियुनि जी ज़िना आहे ॾिसणु ऐं ॿिले वांगुरु पियो जिथे जिथे वाजाईंदो थिए इहे न आहे मर्द खे बि झलियल आहे जीअं औरतुनि ते आहे त पंहिंजूं नज़रूं झेकियूं रखो त मर्द ते बि आहे हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा अर्ज़ कयो साईं भुल में नज़र पइजी असां वञूं था नज़र पइजी वई मदीने वारे मीर फरमाया अन नज़रतुल ऊला लक वसानियत अलैक पहिरीं नज़र भुल में माफ़ आहे ॿी जो हिसाब किताब थींदो पोइ हाणे हिते चए हिकिड़े मूंखे चयो चईं भला पोइ चङी तरह पहिरीं नज़र में ड्रॉ करे ॾिसजे पोइ त वाह जो दिमाग़ आहे अलाह तोखे सम्झ ॾे सुवाल कंदड़ जे सुवाल खे बि सलाम आहे अरे ॿ पहिरीं नज़र का भुल में पई माफ़ आहे त वरी न ॾिसबो पहिरीं में ड्रॉ करे ॾिसण जी कंहिं इजाज़त चई उहो हिकिड़ो पियो उस्ताद ॾिसे छोकिरे वटि के फोटू आहे गंदा अॻे तरी फोटुनि जो ज़मानो हो न ॾिसी छड़ा हे बि ख़राब सभई ॾिसी वियो तंहिंजे करे पहिरीं नज़र माफ़ आहे मतिलबु पहिरीं भुल में पई त ॿीहर वरी नज़र विझणी कोन्हे का दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे दीन इस्लाम ते हलाए ज़िना जे मूज़ी मर्ज़ खां बचाए वाख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।